केमिस्ट्री क्लास 10 बाब पहिरियों सबक ॿियो कीमियाई अमल ऐं उन जा क़िस्म केमिकल रिएक्शन एंड इट्स टाइप्स। आउं आहियां केमिस्ट्री उस्ताद नजीउल्लाह चन्ना। अव्हांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार। असांजा जेको लेक्चर जा मौज़ू आहिनि रिएक्टेंट्स एंड प्रोडक्ट, एरो एंड रिएक्शन टाइप, कीमियाई अमल ऐं उन्हनि जी पैदावार प्रोडक्ट, तीर जेको असां कीमियाई अमलनि में इस्तेमालु कंदा आहियूं एंड रिएक्शन टाइप ऐं उन जे बुनियाद ते रिएक्शन जा क़िस्म। रिएक्टेंट्स एंड प्रोडक्ट, कीमियाई अमल कंदड़ ऐं पैदावार। इन केमिकल रिएक्शन द सब्सटेंस दैट कंबाइन आर कॉल्ड रिएक्टेंट्स। कंहिं बि कीमियाई अमल में जेकॾहिं ॿ शयूं पाण में मिलनि थियूं त उन्हनि खे असां कीमियाई अमल चऊं था। मिसाल जे तौर ते हाइड्रोजन ऐं ऑक्सीजन पाण में मिलनि थियूं त इहे थिया रिएक्टेंट। एंड न्यू सब्सटेंसेस फॉर्म्ड आर कॉल्ड प्रोडक्ट्स। ऐं जेका नई शइ ठहे थी उनखे असां प्रोडक्ट चऊं था। या वरी ॿियो मिसाल इहो आहे, ज़रूरी कोन्हे को त ॿ शयूं पाण में मिलनि त उन्हनि खे असां रिएक्टेंट चऊं। ज़रूरी इहो आहे त हिकिड़ी शइ मां ॿियूं शयूं पैदा थियनि थियूं, जंहिं शइ मां पैदा थींदियूं उनखे चइबो रिएक्टेंट। हाणे सोडियम बाइकार्बोनेट आहे, अकेली शइ आहे, इनखे असां हीट कंदासीं त इन मां सोडियम कार्बोनेट, कार्बन डाइऑक्साइड, H2O पैदा थियूं। हीअ थियो पैदा थींदड़ शयूं यानी प्रोडक्ट। ऐं हेॾा सोडियम बाइकार्बोनेट आहे, इहो असांजो रिएक्टेंट आहे। हाणे जेको एरो आहे उहो असांखे असुल में ॿुधाईंदो आहे त उनजो हेड कहिड़े पासे ॾे आहे। जंहिं ॾे हेड आहे उहो प्रोडक्ट आहे, जंहिं उनजो टेल आहे उहो असांजो थी वेंदियूं आहिनि रिएक्टेंट। हाणे हेॾे ॾिसो त इन जो जेको टेल आहे उहो इन सोडियम बाइकार्बोनेट ॾे आहे, तंहिंजे करे इहो जेको सोडियम बाइकार्बोनेट आहे इहो असांजो रिएक्टेंट आहे। ऐं जंहिं पासे ॾे इन जो हेड आहे इहे असांजो प्रोडक्ट आहिनि। पर वरी ॿिए पासे खां जेकॾहिं असां ॾिसूं त असांखे खोड़ सारा कीमियाई अमल अहिड़ा बि मिलंदा हूंदा आहिनि जिन में डबल हेडेड एरो हूंदो आहे। हाणे मिसाल जे तौर ते नाइट्रोजन ऐं हाइड्रोजन पाण में मिलनि था त मथियों तीर थो ॿुधाए त अमोनिया ठही, यानी हिन मथे रिएक्शन में, फॉरवर्ड रिएक्शन में ही प्रोडक्ट आहे, हेॾां वारो जेको आहे इहे असांजा रिएक्टेंट आहिनि। पर वरी हेठियों तीर थो ॿुधाए, रिवर्स रिएक्शन थो ॿुधाए त हीअ जेको हेॾां हेॾे टेल हेॾे आहे त यानी हे रिएक्टेंट आहे ऐं हिन जो जेको हेड आहे उहो हेॾे आहे, यानी हे प्रोडक्ट आहिनि। यानी पहिरियां नाइट्रोजन ऐं हाइड्रोजन पाण में मिलियूं, कीमियाई अमल कयनि, रिएक्टेंट हुया त अमोनिया ठही। हाणे जॾहिं अमोनिया घणी थी वई त उहा अमोनिया वरी टुटंदी पाण, त उन मां वरी शयूं पैदा थींदियूं हाइड्रोजन ऐं नाइट्रोजन। हाणे हे पैदा थियूं त प्रोडक्ट, हे टुटी हिन मां पैदा थियूं त ही पाण आहे रिएक्टेंट। तंहिंजे करे जेको तीर आहे उहो डबल हेडेड यानी रिवर्सिबल रिएक्शन में हुजे त बि असांखे ॿुधाईंदो त प्रोडक्ट कहिड़ी आहे, रिएक्टेंट कहिड़ो आहे। इरिवर्सिबल रिएक्शन हुजनि, सिंगल हेडेड एरो हुजे त उन मां बि असांखे अंदाज़ो थींदो त इन में प्रोडक्ट कहिड़ी आहे ऐं असांजो जेको रिएक्टेंट आहे उहो कहिड़ो आहे। एरो एंड रिएक्शन टाइप, तीर कीमियाई अमलनि में असांखे कीमियाई अमल जो क़िस्म ॿुधाईंदो आहे। Most of the reactions in which the products do not recombine to form reactants are called irreversible reactions. खोड़ सारा अहिड़ा कीमियाई अमल जिन में प्रोडक्ट वरी पाण में गॾिजी करे रिएक्टेंट में तब्दील न थींदियूं आहिनि त उन्हनि खे असां चवंदा आहियूं अणमोट कीमियाई अमल, irreversible reactions. They are supposed to be complete and are represented by putting a single arrow between the reactants and products. इन्हनि जे लाइ असां इहो तसवुरु कंदा आहियूं त इहे इरिवर्सिबल रिएक्शन्स मुकमल थी वेंदा आहिनि, हिकु पुॼाणी ते पहुचंदा आहिनि ऐं इन्हनि खे असां हिकिड़े तीर सां जेको सिंगल हेडेड एरो हूंदो आहे उन सां असां ज़ाहिर कंदा आहियूं, जेको रिएक्टेंट ऐं प्रोडक्ट जे विच में ॾिनो वेंदो आहे। मिसाल जे तौर ते असां हिकिड़ो मिसाल था खणूं, नाइट्रोजन ऐं हाइड्रोजन जो उहे पाण में मिलनि थियूं, उन्हनि जे विच में सिंगल हेडेड एरो आहे त अमोनिया ठही पियो। हाणे इहो जेको आहे सो असां चऊं था त हीअ जेके ॿ शयूं पाण में मिलियूं, अमोनिया ठही पियो, ठही वियो, त हाणे इहो कीमियाई अमल जेको आहे सो इहो इरिवर्सिबल आहे, इहो मोट कोन खाईंदो हेॾे, छो त हिनखे सिंगल हेडेड एरो सां असां ज़ाहिर कयो आहे। ऑन द अदर एंड, पर वरी ॿिए पासे खां, रिएक्शन्स इन विच द प्रोडक्ट्स कैन रिकम्बाइन टू फॉर्म रिएक्टेंट्स आर कॉल्ड रिवर्सिबल रिएक्शन्स। पर वरी जेकॾहिं कंहिं कीमियाई अमल में प्रोडक्ट जेके आहिनि उहे वरी पाण में मिलनि थियूं या उहा प्रोडक्ट टुटे थी ऐं वरी रिएक्टेंट्स में तब्दील थी वञे थी त अहिड़नि कीमियाई अमलनि खे चइबो आहे मोट खाईंदड़ कीमियाई अमल। These reactions never go to completion. इहे कीमियाई अमल कॾहिं बि पुॼाणीअ ते न आहिनि पहुचंदा, इन्हनि जी एंड पॉइंट कोन हूंदी आहे, पया हलंदा आहिनि। They are represented by double arrow between reactants and products. इन्हनि खे असां रिएक्टेंट ऐं प्रोडक्ट जे विच में डबल हेडेड एरो ॾींदा आहियूं। These reactions proceed in both ways. इहे कीमियाई अमल ॿिन्ही तरफ़नि ॾे हलंदा आहिनि।
मिसाल जे तौर ते फॉरवर्ड बि वेंदा, बैकवर्ड बि वेंदा। हाणे जेको हीउ तीर आहे हीउ ॿुधाए थो मथियों त फॉरवर्ड रिएक्शन थो वञे ऐं हीउ थो ॿुधाए त वरी बैकवर्ड थो वञे। मिसाल जे तौर ते नाइट्रोजन ऐं हाइड्रोजन पाण में असां मिलायूंसीं त हे फॉरवर्ड रिएक्शन थो ॿुधाए त अमोनिया ठही पई, हीअ प्रोडक्ट आहे। हाणे वरी इहा प्रोडक्ट जेका आहे घणी ठही वई, इनखे हीट था कयूं त इहा वरी टुटंदी, रिवर्स में वेंदी त हाइड्रोजन ऐं नाइट्रोजन ठही पवंदो। हाणे डबल हेडेड एरो ॿुधाए थो त फॉरवर्ड बि रिएक्शन थिए थो, वरी हीउ ठही वियो त वरी रिवर्स बि थींदो। इहो कीमियाई अमल रिवर्सिबल रिएक्शन जो हिकिड़ो मिसाल आहे ऐं हीअ कॾहिं बि पुॼाणीअ ते कोन पहुचंदा आहिनि, छो त इहे पिया हलंदा आहिनि। हीअ शयूं अमोनिया में तब्दील थींदियूं, अमोनिया वरी हिननि शयुनि में तब्दील थींदी पई। A reversible reaction contains two processes, forward reaction and reverse reaction. Reversible reaction यानी मोट खाईंदड़ तब्दीली ॿिनि प्रोसेस ते मबनी हूंदी आहे। हिकिड़ो हूंदो आहे फॉरवर्ड रिएक्शन जेको अॻिते वञे थो, ऐं ॿियो हूंदो आहे बैकवर्ड रिएक्शन जेको वरी पोइते साॻियो ई रिएक्टेंट्स जे तरफ़ तब्दील थींदो आहे। Hence a reversible reaction can go in either direction, यानी जेको मोट खाईंदड़ रिएक्शन आहे उहो कहिड़े बि तरफ़ में वञी सघे थो, डिपेंडिंग अपॉन कंडीशंस, पर इन जो दारो मदार हालतुनि ते आहे। मिसाल जे तौर ते असां पहिरियां छा कयोसीं, नाइट्रोजन ऐं हाइड्रोजन जी हिकिड़ी कंसंट्रेशन खणी करे उन्हनि खे मिलायोसीं त यकीनन हाणे नाइट्रोजन ऐं हाइड्रोजन जी कंसंट्रेशन जो घणी आहे त उहो फॉरवर्ड डायरेक्शन में मूव कंदो न, छो त उहे ॿई मिलंदियूं त अमोनिया ठहंदो वेंदो। हाणे वरी ॿिए पासे खां जॾहिं अमोनिया तमामु घणो ठही वियो त पोइ वरी अमोनिया जेको आहे या असां वटि घणो ठही वियो, या तव्हां ॿिए हिकिड़े फ्लास्क में खई अमोनिया ऐं उनखे तव्हां हीट था कयो त उहो लाज़मी तौर ते वरी हाइड्रोजन ऐं नाइट्रोजन में वरी बैकवर्ड जेको आहे सो तब्दील थींदो, नाइट्रोजन हाइड्रोजन में इहो तब्दील थींदो वेंदो। तंहिंजे करे हीउ वारो जेको कीमियाई अमल आहे उहो असांखे ॿुधाए थो त नाइट्रोजन हाइड्रोजन पाण में पहिरियां घणी कंसंट्रेशन में अमोनिया में तब्दील थी वेंदियूं, अमोनिया जी घणी कंसंट्रेशन थींदी त उहो बैकवर्ड वेंदो, वरी हाइड्रोजन ऐं नाइट्रोजन में तब्दील थी वेंदो।